अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। राणे जे रेहान मां राणे जे रेहान मां को आदेसी आयो। चोॾीं माह चंद्र जे कयो सामीअ सुहाओ। लथो ऊंदा हो मुझे जानिब जे त जमाल सां। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, थोड़े टाइम जे अंदर बचार इश्क जूं ॻाल्हियूं करण खां पहिरियां कुछ साल अग में मियां अलहदो खान लाखे जो ताक में इं न मियां प्रोग्राम थियो। अज नौजवान अली असगर पुत्र अली अकबर इं न सही पंहिंजे नाने नानी ॾाॾे ॾाॾीअ जे दर्जात जे बुलंदी ला मुझे मुस्तफ़ा जो मीलाद खेड़ा। दोस्तों जेको कमजोर होंदो आ ओ ॾाढे जो पासो वठंदो आ। त मां कमजोर आहियां मन ॾाढे जे सदके मुंहिंजो भी कमड़ो थी वञे। असां तव्हां कमजोर आहियूं। न निमाज़ुन ते नाज़ा न रोज़न ते राज़ नाज़ा न ज़कात हज ते नाज़ा नाज़ आहे त अम्मा आमिना जे लाल ते नाज़ा। इन नौजवान अली असगर पंहिंजे नाने नानी ऐं ॾाॾे ॾाॾीअ जे लाइ रुॻी भलो न कयो आहे पर अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं अल्लाह जो सुहिणो क़ुरान तिलावत कयो वेंदो आहे ॿुधण वारा चुप करे ॿुधंदा आहिनि। मुंहिंजे रब फरमायो मां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। कुरान करीम एक कब्रिस्तान जे कुंड में अल्लाह जो कुरान पढ़जी रहियो आ। मुझा मुसलमान भा एक कब्रन वारा सभई खामोशीअ सां रब जो कुरान ॿुधी रहिया आहिनि। अल्लाह जे कुरान करीम ऐलान कयो त जेको भी खामोश थी कुरान ॿुधंदो आ उन जे मथां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आ। मुकाम वारे खे लंघंदे चइबो अस्सलामु अलैकुम या अहलल कुबूर। कब्र वारो सलाम ॿुधंदो भी आ
बिया जवाब दींदो बिया जेको सलाम बुधंदो आ चो उहो रब जो कलाम भी बुधंदो आ। ए नौजवान अली असगर तोखे मुबारकूं जो रुगी पंहिंजे नाने ऐं नानीअ जे लान रुगी ॾाॾे ऐं ॾाॾीअ जे लान अॼु सॼे मुक़ाम वारा तुंहिंजे नाने ऐं नानीअ खे बि मुबारकूं ॾींदा ॾाॾे ऐं ॾाॾीअ खे बि मुबारकूं ॾींदा जो तव्हां रब जे क़ुरान जी महफ़िल सजाई आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान ॻारायो आहे अल्लाह जो ज़िक्र करायो आहे इन जे सदके ख़ुदा तो असांखे त इंशाअल्लाह मुआफ़ कंदो जे ज़मीन ते वेठो आ इन ज़मीन जो हिकड़ो भितर भी जने अल्लाह जे ज़िक्र करण वारो इन ज़मीन ते कदम रखंदो आ ज़मीन दुआ कदी आ मौला इन के घड़ी खन बिहार तुझो बानो ज़िक्र करे रहो आ तुझे रहमत जो नुज़ूल थी रहो आ फरिश्ता सुभान अल्लाह चवन पिया जेतरो वक्त ज़िक्रुल्लाह व ज़िक्रुर रसूल हली रहो आ अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थी रहो आ जिते जिते आवाज पुजी रहो आ रब सभनी जो बेड़ो पार करे रहो आ। अल्लाह जे कुरान करीम के इन मुख्तसर टाइम में बुध मुझा दोस्त अजीज रब कुरान में फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम रब तो चवे मां अल्लाह जे शान जे लायक नाहे छा लायक नाहे उन्हनि ते अज़ाब कीअं कया मुझा मुस्तफ़ा जन में तू गॾु वेठो आहीं जन में मुस्तफ़ा मौजूद आ तवज्जह कयो मुझा दोस्तो मुझी सौली समझाणी मां सिखो जिते ॾींहुं हूंदो आ उते रात कान हूंदी आ हींअर हिते ॾींहुं आ मुझा दोस्त किथे त रात हूंदी जिते रात आ उते ॾींहुं नाहे जिते ॾींहुं आ उते रात नाहे चो मुझा दोस्त जीअं रात ऐं ॾींहुं गॾु नथा थी सघनि इहे अल्लाह जो अज़ाब ऐं रब जी रहमत भी गॾु थी नथा सघनि मुझे सुने रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो जंहिं भी जगह ते मुझा मुस्तफ़ा तुंहिंजी ज़ात हूंदी आ हाणे हूंदी कीअं सवलो सिंधीअ में आस्ते आस्ते समझाई रिश्ता ॿिनि क़िस्मनि जा घणनि क़िस्मनि जा रिश्तो ॿिनि क़िस्मनि जो हिकिड़ो खून जो रिश्तो ॿियो दिल जो रिश्तो हिकिड़ो खून जो रिश्तो कीअं अबे जा पुट ब भाइर पर बनीअ जे बारे तो कावड़जी पिया हिक में सां ॻाल्हाइण ॿोलाइण ख़त्म पिलाट जे टुकड़े ता कावड़जी पिया ॻाल्हाइण ॿोलाइण ख़त्म दीवार विच में हेॾऊं अबे जो हिकिड़ो पुट हेॾऊं ॿियो पुट हिकिड़ी दीवार आ पर ईअं लॻंदो आ त हिकिड़ो लंडन में ॿियो अमेरिका में वेठो आ पर जंहिंसां दिल जो रिश्तो हूंदो आ उहो भले भाउ भी न हुजे सौट भी न हुजे अजनबी हुजे हलंदे अस्सलाम वालेकुम या अलहदा वालेकुम अस्सलाम रुगी हिक बे जो सलाम दुआ बणी वयो दिल मां कदे निकरे ही न थो हो कराची में म्या अलहदो हिते वेठो आ पर जदी मतलब दिल के याद कंदो आ तो ओहो कराची वारो ये महसूस थींदो आ जणो दिल में घर कयो वेठो आ जेको खून जो रिश्तो इहो मतलबी रिश्तो जेको दिल जो रिश्तो उहो सच्चो रिश्तो खून जे रिश्ते वारो ऐं दिल जे रिश्ते वारे जो फर्क केड़ो आ सोने लतीफ दाह करे चयो के वेजड़ा भी दूर के वेजड़ा भी दूर अदा के दूर बे औदा सुपरी के चढ़न न चिदते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मूसी बणा सुपरी
सुने लतीफ सरकार फरमायो हिकड़ा मदीने में बैठा हूंदाहन पर दिल उन्हनि जी गोठ कापन ऐं मेहन में हूंदिया हिकड़ा वेठा त जो मुकाम जे कुंड फर्श ते हन पर दिल उन्हनि जी मदीने में वेठिया यानी मुआमिलो सजो दिल जो हुंदो आ मुआमिलो सजो दिल जे कनेक्शन जो हुंदो आ मैलन जी गाल कान हुंदी आ जे दिल जो कनेक्शन मिलियल हुंदो आ त यार उन सां गॾु हुंदो आ न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है जे जे दिल जो कनेक्शन मिलल हुंदो आ वो जबलन में रही करे भी मदीने हुंदो आ जंगलन में वेही करे भी मदीने हुंदो आ पर जे जे दिल जो कनेक्शन मिलल न हुंदो आ वो मक्के मदीने में रही करे भी गोठ जो बकरियों में हूं चारींदो आ मुझे सोने करीम रब फरमायो मुझे सोने करीम रब फरमायो उन्हनि ते अज़ाब न कंदुस जन में मुझो मुस्तफा मौजूद आ वक्त थोड़ो आ हिकड़ी गाल रुगी गौर सां ॿुध अॼु सीनो भरे आयो हुयुसि पर शायद अञा खुदा के का भी मुलाकात मंजूर आ अज़ीज़ाने मन मिलाद जी महफिल छा जी महफिल वरी चओ छा बुधाया तोखे बुध मिलाद जी महफिल में केर ईंदो आ चो जेको ईंदो आ वो मुझे मुस्तफा जो मेहमान हुंदो आ चो त जो काज हुंदो आ मेहमान भी उन जो हुंदो आ ऐ लाखा फकीरो ऐ हिन इलाइके जा दोस्तो मुझा अल्लाह किथा बिरिया रोड का दोस्त मैं अली मोहम्मद डखण वारा अची चुका हन यार जो शान बुधण ला ऐ मुझा दोस्तो अज हिकड़ी गाल कया तो गौर सां बुधजो त मुझे मुस्तफा जे मेहमान जी खिदमत फर्श ते थींदी आ नाज़ अर्श वारो कंदो आ मदीने पाक जे अंदर काथे चो काथे मदीने पाक खुदा शल सभिनी के मदीने चो पर दे मौला जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे पर दे मौला जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे है पहुंचा मदीने जे पार दे सुने मदीने जे यार दे पर दे मौला मां जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे मदीने पाक जी नगरिया कड़ी नगरी चो मदीने तैयबा जी नगरिया मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में जबलन खां हिकड़ो गरीब आयो आ केर आयो आ एक गरीब आयो आ मिलन ला आयो आ दीदार करण आयो आ मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार करे मगरिब जी नमाज पढ़ी थे इशा जी नमाज पढ़न खां बाद तवज्जो कजा इशा जी नमाज खां बाद अर्ज तो करे मुझा आका घरड़ो मुझो परे आ दिल थी चवे मां हिते रहा मुझे हबीब मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी बाह वठी हिय मथे करे फरमायो ओ मां मुस्तफा जा दीवानो लफ्ज़ दे गौर कजो मुझे हुजूर फरमायो ओ मां मुस्तफा जा दीवानो हे मां मुस्तफा जो मेहमान रात हिन जी मेजबानी केर कबूल कदो तवज्जो मुझे हुजूर ऐलान कयो हर सहाबी जी दिल चोरी जे चंद्रमा करो खुली वई हर सहाबी चयो आका यो मेहमान मुखे मिले
हर सहाबी चवे, सिद्दीक़ अकबर चवे मेहमान मुखे मिले, उमर फारूक चवे मुखे मिले, उस्मान ज़िन्नूरैन चवे मुखे मिले, अली त आहई लजपाल अली चवे त मेहमान मुखे मिले, तलहा चवे त मुखे मिले, जुबैर चवे त मुखे मिले, लेकिन मुझे मुस्तफा जी निगाह कहीं ॿिए खे ॻोल्हे रही आहे। अज़ीज़ाने मन तमाम हुजूर जे दीवानन, भला अज जे बोलीअ में सवलो करे चवां, सभिनी आंगुर मथे कई, इहो मेहमान मुखे मिले। कुंड में हिकड़ो गरीब सहाबी वेठो आ, कुंड में हिकड़ो गरीब मुझे आका जो दीवानो वेठो आ। केतरा ही महीना गुजरी वया, घर में सुठो कोन पको आ। ज़ाल ऐं मुड़स रातिन जूं रातियूं जागी करे दुआऊं घुरंदा हन, या अल्लाह कॾहिं महबूब जो मेहमान मिलंदो, असांजे घरनि में रब बरकतूं आणींदो। मेहमान अचे खुश थींदो कर, मेहमान जे अचण ते खुश थींदो कर। याद रख अज तो असां वटि मेहियूं भी घणियूं हन, पर घर में उहो खीर जी चाॾी विलोड़जे नथी। हिकड़ो मेहमान आयो होटल तो, देसी मुर्गी खपे, बिरयारो डमऊ, चाहे जो मखण जो आनो खपे, ओड़े पाड़े मऊ, हे सब कुछ छाहे। अग में बब मेहियूं हुयूं, मखण कोन खुटंदा हुया, धौरे जूं चादियूं हूंदियूं। छो सुबुह जो सवेल अमर जी जाऊं थी करे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह लोली दीदी हुई, अल्लाह जे जिक्र जी बोली थींदी हुई, रहमत जो नुज़ूल थींदो हो, बेड़ो पार थी वेंदो हुयो। हींअर टीवियूं अचे वयूं, ड्रामा अचे वया, आधी आधी ते हाणे त माशाअल्लाह इहा टुक टाक भी अचे वई आहे। आधी आधी ते मर्द औरतूं जागी, सुबुह जो न निमाज न अल्लाह जो जिक्र। मुंहिंजा दोस्त जिथे खुदा जो जिक्र न हूंदो, मुस्तफा जो दुरूद न हूंदो, ते बरकत किथां हूंदी। अन्या याद रखी छड़ अजीज दोस्तो, सच चवण दे न सजण साईं जे गुलाम के, जदहिं खां तवां असां यारीअ वारे यार जो खीर ॾियण बंदि कयो आ, त घर मां बि मखण मोकिलाए वयो। अग में घरड़न में चादियूं धौरन जूं हूंदियूं हुयूं, ॾह ॾह मेहमान ईंदा हुआ, परवाह कान हूंदी हुई। जॾहिं सुणे महबूबे सुबानी जी यारी थींदी हुई, गरीबन में खीर विरहाइबा हुया। हाणे यारी अचे थी, हमरा चे तो खीर विरहाईंदुसि त थिए ख़राब थी वेंदी। दुनिया जी थिए खे बचाइण वारा तो पंहिंजे आख़िरत जी थिए ख़राब करे छॾी आहे। मुझे मदीने जे ताजदार जे कुंड में हिकड़ो सहाबी गरीबा, कंधड़ो हेठ करे, गौर त कर, कंधड़ो हेठ करे रोए थो, रोई करे अल्लाह के डोरा पोथो दे। ओ मुझा करीम रब, ओ मुझा करीम रब, जेकॾहिं अज मुखे सुणे हुजूर जे हथड़न मां मेहमान मिले हा, त मुझो बेड़ो कीअं न पार थी वञे हा। मुझे घर में त अटड़ो भी कोने, मुझे घर में त सामान भी कोने, साल मुड़स बजणा हो, हिकड़ी मानीअ जो अटड़ो आ, कीअं हथड़ो खणा। अञा कुंड में रोई रहियो आ, हो कुंड में रोई रहियो आ, हेॾो मुझे हुजूर ऐलान कयो, ओ हेठ कद करण वारा हेॾे आ। मुझे मदीने जे मीर सजड़ो कयो, मुझे हुजूर इए कोन फरमायो, हेठ कंध करे रोवण वारा हेॾे आ, इए कोन फरमायो। मुझे आका फरमायो हेठ कंध करण वारा हेॾे आ। सहाबी यकदम पंहिंजा गोड़ा उघी करे अॻियां चे बीठो, लब्बैक या रसूल अल्लाह, फिदाक अबी व उम्मी, मुझा आका जो अब्बो अम्मा कुर्बान वञन, मुझा हुजूर हुकुम थे। गौर कर, मुझे आका उन सागे मेहमान जे बाह में हथ विधो, अग में सहाबा के चयो त मुझे मेहमान जी मेहमानी केर कंदो। हींअर मुझे आका फरमायो, अल्लाह जे मेहमान जी मेज़बानी रब तुझे हवाले कई आ। कुंडड़ीअ में रोई
अल्लाह के डोरा पियो दे हो डोरा पो खुदा के दई रहियो आ खुदा जो डोरा पो लाहे वरी मुझो मुस्तफा रहियो आ अल्लाह जो पांजे महबूब सा प्यार निहार जदे भी जमीन ते मुझे हुजूर सा को मामलो थींदो आ रब जिब्रील के मोकलींदो आ जदे अल्लाह सा मामलो हुंदो आ त मुझो मुस्तफा ज़ाहिर थी ऐलान कंदो आ हुन मयार रब के ॾिनी मयार रब के ॾिनी अल्लाह के मयार ॾियण वारे जी मयार पूरी केर करे रहियो आ चो रसूलुल्लाह करे रहियो आ चई छॾो मुस्तफा खुदा तो नहीं लेकिन खुदा से जुदा भी नहीं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन बारहम फकीर जी गुलाम जी बाह वठी दिनी बाह में वठी करे मुरकंदो पांजे घर में आयो आ घरड़े में अची करे कमरे में वेहारे करे पर्दो दिनला पर्दे जे अंदरों जी वयो मुरकंदो थो वने अदा चाहे दिया सब्र कर इश्क में घारी न विझ अज़ीज़ा ने मन मुझे हबीब जो दीवानो मुझे मुस्तफा जो मस्तानो मेहमान के बेहारे मुरकंदो अंदर जदे हाल में याने अंगण में वयो ज़ाल निहारे चवे थी ऐ मुझा घोट घणन ॾींहन खां पो तुझे मुंह ते मुरक ॾिठी थम लगे थो त अज महबूब को मेहमान मोकलियो आ तवज्जो कर ज़ालूब एड़ियों जेके मेहमान जे ला दुआऊं घुरन मुड़स भी एड़ा जेके मेहमान जो बुधी करे अंदर इए ठारींदा अचन जण त सालन जो सिकल को भाव मिली वयो ज़ाल दे निहारे खुश थी चवे थो शहर में चवा ज़ाल के छाजे चवे थो उथी हीअड़ा हाय उथी हीअड़ा सुजागी कर जे तलबी प्यो से आया थई उथी दिलड़ी सुजागी कर जा तलबी पई से आया थई हाणे रो न हाणे रो न हाणे रो न जो आका कया सजड़ा सजाया ज़ाल के तो चवे रातिन जूं रातियूं रोंदा हासी अलाए कॾहिं ॾींहुं ईंदो जो मुझे मुस्तफा जो मेहमान असांजे अंगण ते ईंदो मुबारक थई अॼु महबूब जो मेहमान अंगण ते अची वियो आहे ज़रा थोरो अॻिते त हल ज़रा थोरो अॻिते त हल दीवाना ज़ाल मुड़स खे चयो मिंट कर मानी तैयार कर हिकड़ी मानीअ जो अटो घर में आ घणो जवाब दे घणो जवन जो अटो एतरो जड़ो आ जो हिकड़ी मानी पचंदी मगर मुझा दोस्त अजीज अखिन ते काई परेशानी कोने दिल इए खुश लगी पईया जड़ तको हज करे अकबरी हज करे मोटिया होजन ज़ाल बिस्मिल्लाह करे मुझे हुजूर जो नातू भी पई पढ़े मानड़ी भी पई बचाए मुड़स बिस्मिल्लाह करे हिकड़ी बकरी अंगण ते आ वयो उनखे दुही भी रहियो आ अल्लाह जो जिक्र भी करे रहियो आ खुश थी रहियो आ त मुझा करीम रब तुझा लख एहसान जो महीनन खां पो महबूब जो मेहमान अंगण ते आयो आ अल्लाह अल्लाह मुस्तफा जो मेहमान जे छा थो समझी ऐ जे कने को 1.5 कलाक कर हुजे हां ऐ लाखा फकीर अज ओहा बोली बुधाई हां जो वरी सजो साल रस्तो दिसी त कने तो सजन साईं जो फकीर अचे बहरहाल खुदा जी मर्जिया मां इन करे शहरो शायरी घणी न थो कया बगालियों करे वठा इश्क मोहब्बत अल्लाह जे कुरान करीम जो मुझा दोस्त अजीज खीर भी डुभी आयो मानी भी पची आई मदीने जे मेहरबानी रब के नसीब करे अल्लाह करे रमजान जो महीनो हुजे मदीने में वनी त तोखे खबर पवे त अज भी मदीने में मेहमानी की हलंदी मक्के आहे को जेको मदीने रमजान में वयो हुजे माशाअल्लाह अल्लाह सभनी के वयो ही ना मक्के भी वयो हई सामो पुछी दिसोस असाते त कुर्बान करीम जा मुखे त जहाज हियर रब दे हड़ी ने के हित उड़ाए मथे
अज़ीज़ाने मन मक्के जे सरज़मीन ते रोज़ो हुंदई पर निहारी दे त किथों खजीअ जो टुकड़ो मिले थो या नथो मिले वञी ओ वञो बंदोबस्त वञी होटल ते करणो पवंदे पर मदीनो त मदीनो मदीने जो हरम त छा मदीने जूं गलियूं त छा पर ओ जबलन जे पहाड़ में भी गाड़ियूं सामानन जूं गाड़ियूं कपड़न